जाती में मंशियात उरूज ते पैतल, हर गली हर चौक ते मंशियात जो वेकिरो थी रहियो आहे। जाती ते इलाइक़े जे हर नौजवान मंशियात मुख़्तलिफ़ मुज़ी मर्ज़नि में मुतासर थी रहियो आहे। मंशियात जंहिंमें गुटको, माओ, कचो शराब, चरस जहिड़ा नासूर नशा नौजवान खे तबाही जे किनारे ते पहुचाए छॾीनि। उन ॾस में शहरी एक्शन कमेटी जाती सियासी समाजी तंज़ीमनि पारां मंशियात जे ख़िलाफ़ तहरीक मुहिम जारी आहे। जाती सियासी समाजी तंज़ीमनि शहरीन उस्तादनि साफ़ियनि IG सिंध DIG हैदराबाद एला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। नोटिस वठी जाती ते इलाइक़े मां मुकमल मंशियात ख़त्म कराए नौजवान नस्ल खे तबाही खां बचायो वञे। असांजे जाती शहर में तमामु हींअर मंशियात जो कारोबार तमामु वधी वियो आहे, जंहिंजे करे नऊं नस्ल तबाह थी रहियो आहे। उन लाइ असांजी इहा जाकोड़ आहे इहो कमु ख़त्मु कयो वञे, हिनखे बंदि कयो वञे। ॿी हालत में असीं वॾो एहतियात कंदासीं ऐं तहरीक हलाईंदासीं। महिरबानी। सभ खां पहिरीं त असां जेको जाती शहर में जे मंशियात हली रही आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे त किथे किथे इहा मंशियात हली रही आहे। हाणे इन जो इहो असांजो नुक़सानु थियो आहे त अॼुकल्ह जेके नंढड़ा आहिनि, वॾा आहिनि, ॿोड़ा आहिनि, सभु इन मंशियात जे करे बीमार थी विया। उन बीमारी जे करे केतिरियूं ई क़िस्म जूं बीमारियूं इन चूरे जे करे, इन आफीन जे करे, इन ठरे जे करे केतिरियूं ई बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि ऐं जेके ग़रीब माण्हू हाणे पंहिंजो इलाजु नथा कराए सघनि। असां अख़्तियारियुनि खां घुर था करियूं त असांजे ज़िले सुजावल मंझां इहा मंशियात जेके आहे उहा जल्द खां जल्द बंदि कई वञे, न त ॿी सूरत में असां तहरीक हलाईंदासीं ऐं उन खां बाद में असां मुतालबो था करियूं त इहा जल्द खां जल्द बंदि कई वञे। अॼुकल्ह जाती जे शहर में तव्हां जेके ॾिसी रहिया आहियो त मंशियात जो जेको तूफ़ान हली रहियो आहे, जंहिंमें केतिरा ई नौजवान असांजा जेका आहिनि उहे हिन मर्ज़ में वरितल आहिनि। जंहिंमें केतिरा ई नौजवान जेका आहिनि उहे कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। इन खां अलावा ठरो जेको आहे सो उहो बि सरेआम हली रहियो आहे। जेके बि वस वारा आहिनि उन्हनि खां इहे घुर करियूं था त गुज़ारा जाती जेको सुजावल जो हिकिड़ो मेन शहर आहे, हिते बि इंसान रहनि था त उनजी वायर कई वञे ऐं हिते जो जेकी इंतिज़ामिया आहे उनखे एक्शन में आंदो वञे, या त उन्हनि खे बरतरफ़ कयो वञे या असां सां इंसाफ़ कयो वञे। खे ख़त्म करे मंशियात एतिरी फैले जो हर गटी में कुछ प्रोवाइड पे थिए। खुदा तव्हां पंहिंजो फ़र्ज़ जी अदायगी कंदे पंहिंजो फ़र्ज़ शनासी खे सम्झी करे इन मंशियात खे ख़त्म करियो त जीअं तव्हां ख़ुदा जे ॾोखां बची वञो ऐं इंसानियत जे ॾोखां बची वञो। जीअं त असांजे जाती शहर में हीअ जेको मंशियात जो मर्ज़ हली रहियो आहे हीअ तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे ऐं इहो खुले आम जेका मंशियात हले पई, ठरो, कचो शराब, अफ़ीम वग़ैरह वग़ैरह जेके शयूं आहिनि इहे सरेआम हली रहियूं आहिनि ऐं केरु बि एक्शन खणण जे लाइ तयारु न आहे। त गुज़ारिश करियां थो असांजे जेके शहर जा जेके वॾा आहिनि, जेके ज़िम्मेवार आहिनि, उन्हनि सां इहा अपील आहे त महिरबानी करे तव्हां हिन मर्ज़ खे